अम्मा अम्मा जी मुंहिंजा लाल है मुंहिंजा बच्चा। अम्मा मूंखे बाबा ॾांहुं वठी हल, मूंखे ॾाढो तेज़ बुखार थी वियो आहे। बाबा ॾांहुं? हा अम्मा हा, मूंखे बाबा ॾांहुं वठी हल। अड़े मुंहिंजा बच्चा पिणे अची वेंदो, तूं सुकून त कर, पिणे अची वेंदो। मूंखे वठी हल न मां, मूंखे वठी हल बाबा ॾे। हा मुंहिंजा बच्चा हल त हलूं पिणे ॾे। इतनी सोच पड़ो आए घर में जा। बड़ा दरवाजा खोल। खोल दरवाजा खोल। पोड़ो घर में तो है ना। यो कुकड़ पंहिंजे खारे में। खोलियो दरवाजो, कटो पोड़े के बाहर। लगे तो पोड़े जो दिमाग खराब आया था। इतनी देर दरवाजे खोलने में। खोल दरवाजो। दरवाजो बनो छो न था, बुधो न था छा? वो दरवाजो बनो। जेको दरवाजो जब्बल जे इशारे सां न खुलंदो आहे न, वञणो पवंदो आहे। वञोस। दर न खुले तो भित टिपो। कटो बाहर। सिद्धियों गोली वाला सिद्धियों। अम्मा मां हली नथो सघां। हैदर 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 मूंखे ॾिस। हैदर हैदर तोखे छा थियो? हैदर 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 मालिक मालिक हैदर मुझे चाहिए, मुझे बचाओ। छा थियो तोखे हैदर? हैदर तोखे छा थियो? और मां तोखे वठे छा ॻाल्हि आहे? तव्हां दुश्मन बणिजी मुंहिंजे घर खे भञण जो इरादो कयो आहे छा? न चाचा, असां तो फ़क़ीर आहियूं, ख़ैरात वठण आया हुआसीं। मानी कान्हे न घर में, ॿिनि ॾींहंनि खां ॿारनि मानी न आहे खाधी, मानी वठण आया आहियूं। मानी वठण बुढ़ा, तोखे ख़बर न आहे तोखे जबल ऐं डूंगर जे कहर खां केर बि नथो। बेअदब, मां तुंहिंजी उमिरि जो आहियां जो मूंसां ईअं थो ॻाल्हाईं? हाणे अदब सां तूं सेखारींदे। तव्हां सभई निमाज़ नथा पढ़ो, पर असांखे त पढ़ण ॾियो न। अच्छा तो नमाज पे पढ़ी, रब के भी राजी कई, तौबाऊं पे कई। कुछ भी कर पोड़ा, तो भी बच्चन को न। हाँ बस जंहिं वक़्तु तव्हां मुंहिंजे दर ते ओबाशी पे कई, उन वक़्तु मूं निमाज़ पे पढ़ी। ओबाशी असां मतलब त असां ओबाश आहियूं। निमाज पढ़ी वरते न चाचा मलूकड़ा। हाणे शराफत सां मुंहिंजा 5 लख कढ। 5 लख छो त तुंहिंजे ॾिनल ॾींहं जो अॼु आख़िरी अंजाम आहे। पैसा? हा पैसा, असांजा पैसा पूरा 5 लख हिन तिरीअ ते रख, पोइ बि ठही ठाहे। ऐं जेकर तो ये न कयो त पोड़ो असां तुंहिंजे घर ते कब्ज़ो कंदासीं। कब्ज़ो आदा डिजारे पियो, मूंखे ॾाढो डपु लॻंदो तोखां। डिजारे पियो। शराफत सां पैसा ॾीं थो या पंहिंजे भाइरनि समेत गिड़ा तुंहिंजे घर में? असां पंहिंजे घर में घिड़ण वारे ग़ैर मर्द त छा, पर कुर्ते जा बि पेर कटे छॾींदा आहियूं। चाची बुढ़ा
तूं असांजा पैर कटींदे तूं अरे उन्हनि जा पैर त नथो कटी जेके गैर तूं पंहिंजे घर में विहारे वेठो आहीं। यार मेहमान नवाज़ी असांजे ॻिचीअ में पइजी वई आहे, ॻिचीअ में। छो त असां सिंधी आहियूं। सिंधी मेहमान नवाज़ी ॼाणे थो। चपल या गलती न कजांइ। जेकॾहिं बाबे जे मुंहं ते थप हयईं त उनजे वस्तु जो मुंहुं कारो करे छॾींदुसि। सुल्तान आदा डिजारे पियो मूंखे ॾाढो डप थो थिए हिन खां। मूंखे डप थो थिए। मूंखे तोखां डप थो थिए। डूंगर डरी पवंदे जेकॾहिं सुल्तान सां सीनो सहाई त मुंहुं कारो करे छॾींदोसांइ। जी असांखे ॾिजारींदो सुल्तानड़ा। तोखे ख़बर आहे न त अॼु आख़िरी तारीख़ आहे। असीं पंहिंजा पैसा वठणा आहियूं। पैसा व्याज जा पैसा न व्याज खोर। बाबे गलती कई जो मूंखे ॿुधाइण खां बग़ैर तोखां पैसा वठी आयो। पर राति जो 12 बजे ताईं तुंहिंजा पैसा तोखे मिली वेंदा। जे उन खां अॻु में का बेड़ी हराम पाई कई न त मुंहुं कारो करे छॾींदोसांइ। तो पोइ तूं बि पंहिंजा इहे कन खोले ॿुधी छॾ सुल्तानड़ा। जेकॾहिं अॼु राति 12 वॻे ताईं मूंखे पंहिंजा पैसा न मिलिया न त असां 5 ई भाउ 1 2 3 4 5 ई भाउ तुंहिंजो मुंहुं कारो कंदासीं। अदा छा चई? मूं ॿुधो कोन वरी छा? मुंहुं कारो कंदासीं। हलो हाणे हलत अचो हलत मूं कारो कंदासीं। ॿारहें बजे ताईं एतिरा पैसा पाण वटि किथां ईंदा? बाबा अल्लाह बेपरवाह बादशाह आहे। किथां न किथां सणाई ज़रूर कंदो। मालिक 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 हेॾिस बेहोश थी वियो आहे। अल्लाह मालिक थियो आहे न इलाही तेज बुखार थी पियो त छा कयूं हाणे? मुझे हैदर पुट खे कुछ भी न थींदो। हैदर हैदर पुट अखियूं खोल पुट। तेज बुखार अथसि न। मुंहिंजो मालिक असां ग़रीबनि जे मथां रहम कंदो। हैदर खे कुछ भी कोन थींदो। राणी हैदर अखियूं खोल पुट। कुछ भी कोन थींदो हैदर खे। राणी हींअर जो हींअर हैदर पुट खे डॉक्टर ॾे था खणी हलूं। त पोइ देर न कर। पर छा राणी? पर मालिक असांजे हथ में त पैसा बि कोन्हनि। पोइ हिन जो इलाज कीअं थींदो? राणी तूं दिलि नंढी न कर। हैदर पुट खे वॾेरे क़ाइम खान ॾांहुं खणी था हलूं। असांजे हैदर पुट जी हालत ॾिसी वॾेरो असांजे मथां ज़रूर रहम खाईंदो ऐं असांखे इलाज जे लाइ पैसा बि ॾींदो। हल त वॾेरे क़ाइम खान ॾांहुं हलूं। त पोइ हल त हलूं वॾेरे क़ाइम खान जे बंगले ते। हाँ जल्दी कर हल। अच राणी अच।
अरे सब बाबरा इतला तो करी हाँ तव्हांजी आजियां कयूं हाँ का ज़रूरत न आहे ख़ुशामद करण जी आज जियां हिन जी ऐं क्यों झुकाए हकू विलायत मां मुड़ुस पढ़ी आयो आहीं जो हिन जी आजियां कयूं हिन ते गुल छटायूं अहिड़ो मोतबर आहीं जो तुंहिंजी आजियां थी चनेसर खान जिंदाबाद चनेसर खान जिंदाबाद चनेसर खान जिंदाबाद चनेसर खान जिंदाबाद कायम खान जिंदाबाद चनेसर खान जिंदाबाद कायम खान जिंदाबाद चनेसर खान एॾे त असांजो शान ऐं मान ऐं असांजी इज़त मुंहिंजा सॻा भाउ चनेसर खान तुंहिंजो इस्तक़बाल त धारी माउ जा पुट बि कनि था चनेसर खान जिंदाबाद कायम खान जिंदाबाद 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 बताओ ना तुम्हारा जो गाल बुधाए हिकिड़ी पे खिल अचे हे ॾिसो केला इहा अथव महिनत चनेसर खान हिन तरह जा माण्हू तोड़े जो असांजा कुड़मी असांजा ग़ुलाम त आहिनि पर यार आहिनि त असांजा ख़ैर त आहे अदा वॾा अॼु कुड़मिन ऐं ग़ुलामनि जी ॾाढी यादि पई अचे ख़ैर आहे चनेसर खान असां मञूं या न मञूं पर जेकॾहिं इहे हारी ऐं नारी आहिनि न त असांजी बि हैसियत आहे जेकॾहिं इहे न हूंदा त पोइ असांजी हैसियत बि न रहंदी ऐं ॿी ॻाल्हि त भर वारे ॻोठ में शादी जो को प्रोग्राम आहे उहे दावत ॾेई विया आहिनि चयो अथनि त राग रंग जी महफ़िल बि आहे तव्हां असांजा वॾा आहियो तव्हांखे ज़रूरु अचिणो पवंदो पोइ ॿुधायो चनेसर खान छा ख़्यालु आहे हलिजे न अदा वॾा इहो त सच आहे धण खां बग़ैर धणी कहिड़े कम जो ऐं धणीअ खां बग़ैर धणो कहिड़े कम जो शादीअ ते हलिबो राग जी महफ़िल आहे त राग ॿुधबो राग ऐं न ॿुधूं हलिजे न फनकार चङा नी आहिनि बसि उन्हनि जी दावत खे ॾिसजे फनकार त उते हली ठीकु आहे ॾिसंदासीं। ठीकु आहे जेको हा बाबा साईं राणे जे ॿिन्ही पुटनि जी शादी आहे हा ठीकु आहे हलो भला अॻे अचो गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुझा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुझी खुशी जा सोना सेरा गाया मुझी खुशी जा सोना सेरा गाया मुझा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुझा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया बधाया गाना मोड़ तोखे अला साईं बख्शे खुशू खोड़ तोखे माइटन बधाया गाना मोड़ तोखे अला साईं बख्शे खुशू खोड़ तोखे मुझी खुशी जा सोना सेरा गाया मुझी खुशी जा सोना सेरा गाया मुझा गुलाब जा
गुले तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुझा गुलाब जा गुले तोते गुल छटाया तोते गुल छटाया सदा तुझे डरते दोलन जादद का बची बद नजर का कढ़ा तू जा सदका सदा तुझे डरते दोलन जादद का बची बद नजर का कढ़ा तू जा सदका तुझी खुशी जा सोना सेरा गाया तुझी खुशी जा सोना सेरा गाया मुझा गुलाब जा गुले तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुझा गुलाब जा गुले तोते गुल छटाया तोते गुल छटाया सोना सेरा गाया तुझी खुशी जा सोना सेरा गाया मुझा गुलाब जा गुले तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुझा गुलाब जा गुले तोते गुल छटाया तोते गुल छटाया बाबा जेको बि तोड़ा आंगुर खणंदो न उनजो मुंहुं कारो करे छॾींदुसि पुट सुल्तान तूं आहीं जज़्बाती माण्हू थोरो सब्र खां कमु वठि न बाबा न सब्र ऐं अहिड़नि बद किरदारनि सां बाबा इहो सुल्तान खां कोन पुॼंदो अदा सुल्तान असां पढ़ियल लिखिया माण्हू आहियूं असांजो जहिड़ो सां छा वञे जहिड़ो त जटनि जो कमु आहे बुज़दिल ई तूं बुज़दिल हा न हुजीं त पर तूं त पढ़ियो लिखियो आहीं तोखां बर्दाश्त थी सघे थो पर मूंखां इहो बर्दाश्त कोन थो थिए ऐं मां आहियां अणपढ़ियल मूंसां जेको बि टेड़ो हलंदो मां उनजो मुंहुं कारो करे छॾींदुसि सम्झी न पढ़ियल लिखियल बसि हाणे बसि अबा जेको थियणो हो न थियो हाणे इहो सोचणो आहे त पैसनि जो बंदोबस्तु किथां थिए बाबा तूं परेशान छो थो थिए अदा सुल्तान वेठो आहे न पैसनि जो पाणे बिलो किथां करे वठंदो टोक सुठी आहे पर हिन जो को न को हल कढी वठंदुसि चनेसर खान ये जागीर जुए तुंहिंजी आहे तूं भले हिन जागीर खे यूरोप सम्झ हितां जी जेका शइ तोखे वणे सा तुंहिंजी ईअं सम्झ तूं हितां जो मस्त घोड़ो आहीं मस्त घोड़ो भले चरंदो रह सोना सोना गाह कर भेल फसलनि जी बाबा साईं अबे की तव्हां कसम सां तव्हां मालिक आहियो हिन मुल्क जा अदावरा जेकॾहिं हीअ जागीर मुंहिंजे लाइ यूरोप में आहे त पोइ वाह वाह ऐं हिन जागीर में जेके बि गुल ऐं बूटा आहिनि आउं जॾहिं चाहींदुसि कंहिं न कंहिं गुल जो सवादु ज़रूरु चनेसर खान कसम सां अबे खे चवां तव्हां हितां जे गुलनि जो वास वरितो न त यूरोप जा गुल विसरी वेंदव चनेसर खान हिन धरतीअ जी सूंहं खां भला यूरोप जी सूंहं वधीक आहे छा
न वॾा वॾा हिन धरतीअ जी सूंह त काइनात में ॿिए हंधि किथे बि न आहे। अज़ीम धरती आहे, हिन धरतीअ खां वधीक सूंह किथे हूंदी? मालिक तूं ज़मीननि जो कमकार छॾे हिते छो आयो आहीं? बाबा साईं कसम सां हीअ मुद्दा हिन वक्रीअ लाइ चरी आहे। असां वटि इलाज जा पैसा न आहिनि, कुझु पैसा ॾियो त असां पंहिंजे नंढड़े जो इलाज करायूं बोतार। हाँ साईं, तंहिं करे त तव्हां वटि आया आहियूं। मां को डॉक्टर आहियां या को तबीब आहियां जो मूं वटि खणी आया आहियो हिन बीमार छोरे खे? रहिस आहियो असांजा, असां तव्हांजो राज आहियूं, तव्हांजा कुड़मी आहियूं। साईं असां तव्हांजी पाई पाई चुकाए छॾींदासीं। ख़ुदा जे वास्ते साईं असां ते रहम कयो साईं, असां तव्हांखे दुआऊं कंदासीं। माठ कर माई, इन सखणनि दुआउनि मां कुझु बि कोन्हे। सभु कमु पैसे सां थींदो आहे, पैसे सां। सखणनि दुआउनि सां कुझु बि नथो थिए। ये दुआउनि सां चङाई थी आहे न, त पोइ हिते छो पिनण आयो? इन दुआउनि सां वञी पंहिंजे पुट जो इलाज करायो आहे। हाणे हलो शिकिल गुम कयो, अॼु आयो अची असांजे ख़ुशियुनि में रोज़ ॾाढो बचायो अथव। अरे ॾिसी छा थो, दोॾा कढी तिरी त न रखी छॾिया निकिर हितां। ऐं हा उहो बि हल्के आवाज़ में, जीअं तुंहिंजे रोअण जो आवाज़ मुंहिंजे हवेलीअ ताईं न पहुचे। मता तुंहिंजे रोअण सां असां ॿिन्ही भाइरनि जी निंड में खलल पवे। बोतार साईं, हे ॾिसो मां तव्हांखे हथ थो ॿधां, मुंहिंजो नंढड़ो ॾाढो बीमार आहे। ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो। हाँ साईं, हे रहो, मां मेड़ थी ॾियांव। असां ते कहल कयो, असांजी मदद कयो। अड़े हितां वञो था या तव्हांखे धिक्का ॾेई हितां कढायां? अचे राणी ही वटि पैसा, ये पैसा पंहिंजे मुड़ुस खे ॾे त पंहिंजे बचे जो इलाज करे। चने सरखान ही छा थो करी? पंहिंजो राज आहे, ये असांजा पंहिंजा आहिनि। अॼु हिन ते ॾुखियो वक़्तु आहे, जेकॾहिं हिन ॾुखे वक़्त में हिन जी मदद न कईसीं असां वॾेरा कहिड़े कम जा। राणी अचो, ऐं अॼु खां पोइ तोखे 10 रुपया बि वापसि न आहिनि करणा। हा वठ। महिरबानी साईं। महिरबानी चने सरखान। अच राणी। न मालिक न, राणी न, सिर्फ़ तूं वेंदे। तोखे पैसा मिलिया, वञी पंहिंजे पुट जो इलाज कराए। रही ॻाल्हि राणीअ जी, त राणी पंहिंजे सूंहं जे बलबूते तुंहिंजो अॻियो ऐं पोयों कर्ज़ ॿई लाहे छॾी। बस वॾेरा बस, खणी पंहिंजा पैसा। इज़त ऐं गैरत खां वधीक पैसा न आहिनि था। मालिक मुंहिंजो अल्लाह मालिक आहे। मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध वॾेरा, जेकॾहिं मुंहिंजे पुट खे दवा न मिली ऐं मुंहिंजो पुट मरी वियो न, त ॿियो पुट मुंहिंजो मालिक मूंखे ॾींदो। ऐं मूंखे पक आहे त मुंहिंजो परवरदिगार मूंखे ॿियो पुट ज़रूर ॾींदो। ऐं न पैसनि जे एवज़ जेकॾहिं न मुंहिंजो पुट मरी वियो त पोइ मुंहिंजी गैरत मरी वेंदी, ऐं उहा गैरत कॾहिं बि ज़िंदा कोन थींदी। मां अहिड़े पैसे खे छा कंदुसि जेको पैसो मुंहिंजी इज़त ऐं गैरत जो ख़रीदार थियो आहे। अल्लाह खे मञो वॾेरा, असां ते रहम कयो, असांजो बचड़ो अॻु में ई बीमार आहे। असांजी ज़िंदगी बि उन क़ैद मिसल आहे, उन क़ैद जे ज़ंजीरनि वांगुरु आहे, जंहिंजो कड़ो कड़े सां मिलियल हूंदे बि अधो अधु आहे। ही परवरदिगार असां खां
कहिड़ा इम्तिहान वठी रहियो आहे। हिन डॉक्टर बि असांखे ग़रीबी जो तानो ॾिनो। मुंहिंजो परवरदिगार जेकॾहिं असांखे पैदा कयो हो न, असांखे गरीब करे पैदा न करे आ। बस मालिक, ये सब इम्तिहान असांजी आज़माइश आहिनि। तू दिल न हार। पहिरीं वॾेरनि जा ताना, पोइ डॉक्टर जा ताना। अड़े चरिया, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि ईंदो असांजो हैदर वॾो थींदो ऐं असां सभु ॾुख लही वेंदा। असांजे अंगण में बि ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। हाँ, अल्लाह मालिक आहे राणी। असांखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ सब्र करणो आहे। उन मालिक जी रज़ा में राज़ी रहणो आहे। मालिक ई असां सां इंसाफ़ कंदो। अल्लाह कंदो मुंहिंजो हैदर ख़ुशि थी वेंदो। बेशक हू ॻुझ ॼाणे थो, इन में बि हुनजी रज़ा ई हूंदी। कसम सां अबे खे चवां, मां सॼी तव्हांजी मन जी तड़प सम्झी वियो आहियां ऐं अॼु तव्हांजी इहा तड़प पूरी था कयां। अबे खे चवां, सॼी दुनिया घुमियो वेठो आहीं। दुबई वें, यूरोप वें, लंडन घुमी आहीं, पर अबे खे चवां कसम सां अकुल ठुप ई कोन आई। मालिक जे घर में अबे खे चवां कसम सां, मुंहिंजो इहो मतिलबु न आहे त को तूं बेवकूफ़ आहीं। अॼु राति ई हली था मालिक जे घर में गिड़ूं। मालिक जे घर जी अबे खे चवां, मालिक खे हली था सटे सोढ़ो कयूं। कसम सां पोइ पंहिंजे मन में लॻल बाहि खे राणीअ जे पाॿोअ में हली ठाहिजां। कसम सां न चने सरखान न तकड़ न। बेशक तूं पंहिंजे मन जी उञ उझाए सघी थो, पर अटकल ऐं ट्रिक सां। तकड़ हरगिज़ न। मालिक गरीब ज़रूर आहे, पर बहादुर गैरतमंद बि आहे। तंहिं करे बहादुर माण्हूअ सां सिधी रांदि सोटे वारी असांखे नुक़सानु ईंदो। तंहिं करे चने सरखान, जबल वारनि खे हिकु पासे मोकिलिजो ऐं ॿियनि माण्हुनि खे ॿिए पासे मोकिलिजो। तूं कमदार टे पासे वञिजो। चने सरखान सम्झींदो न मां उहो टियों पासो कहिड़ो थो चवां। सम्झी वियुसि दादा। मालिक जे मरण खां पोइ वञी कंदुसि धक ई हिकु। कसम सां अबे खे चवां, कसम सां। राणी, ॾुखिया ॾींहं थोरा हूंदा आहिनि। इंशाअल्लाह ताला पंहिंजो हैदर पुटु जवान थियो न, असांजा सभु थक लही वेंदा। चरी तूं रो न, पंहिंजियूं अखियूं साफ़ कर। पंहिंजी क़िस्मत जी लकीरूं उन मिटीअ जी आहिनि जेके ॿार हर ढाईंदा आहिनि, हर ठाहींदा आहिनि। लॻे थो पंहिंजे भाग जे ॿेड़े में सुराख आहे। चवीं सच थी। असांजो इन ॻोठ में रहणु ॼण वारीअ जो घर अॾणु आहे, जेको न हवा जो झूठो बर्दाश्त करे सघंदो, न ई वरी पाणीअ जी बूंद। मां त चवां थी त राति जे पेट में ई ॻोठ छॾे हलिया था हलूं, जिथे न ज़ुल्म हुजे ऐं न ही ज़ालिम वॾेरा। राणी, काॾे हलंदासीं? ॿुधाए न मूंखे, पाण हलंदासीं काॾे? ही ॻोठ असां नथा छॾे सघूं। पाण सिंध जे कहिड़े बि शहर में हलंदासीं न, इहो ज़ुल्म, इहे ज़ालिम वॾेरा हर जाइ ते आहिनि। तूं बि सच थो चई हैदर जा पीउ। भाई त हर जाइ भरी पई आहे, पर पोइ बि हिन ज़ालिमनि मां त जान छॾाइणी आहे न। राणी, तूं 2-3 ॾींहं सब्र कर। रुगो हिननि ज़ालिमनि वॾेरनि जो कर्ज़ लाहियूं, पोइ असां केॾां हलिया हलंदासीं। माण्हू ईअं न चवनि त मालिक कर्ज़ जे ख़ौफ़ खां काइर बणिजी भॼी वियो। पर मालिक,
राणी वो चवंदा न आहिनि त माण्हू या त मुड़ुस माण्हू थी रहे या मुड़ुस माण्हू जे पाड़े में रहे। काफ़ी रात थी वई आहे, तूं हाणे आराम कर, ठीकु आहे? हाँ साईं। जबल जी बाबा साईं, सिर घोरे छे, हुकम कर। तूं फ़कीरो ऐं डोंगर फायरिंग कंदा मालिक जे घर खां जंग जी तरफ़ हलिया वञो। ईअं ई थींदो बाबला। ॿुधर जीअं ई मालिक दर खां ॿाहिरि निकिरंदो न मारिजी वेंदो। ॿुधार तव्हां फ़िक्र ई न कयो, तव्हांखे हाणे इहो सान असां लेटाए ॾींदासीं। बाक़ी बाबला तकबीर तव्हां ॾिजोसि। उतार भाङा ठाहे बुखियनि जानवरनि खे मार ॾींदुसि। बाबा साईं कसम सां अबे खे चवां छोकिरा मिड़ी कुझु मूंखे उतावला था ॾिसण में अचनि। हिकु तरफ़ जबल वारा हमिलो कनि, ॿिए तरफ़ तव्हां कजो। हा, मालिक को घर खां ॿाहिरि जीअं निकिरंदो जबल वारा मारींदा, मां रुगो घर में घिरंदुसि। ओ ईअं बाबला कसम सां सदको वञा ईअं। ये काकड़ो न हणो तो जेन आवाज़ ते उठकर कुत्ता न भौंके। तव्हां वञो वञो। कम करे ईंदा अहिड़ो कम कंदा आहियो। या अल्लाह खैर। हैदर जबी खैर त आहे, ही फायरिंग किथे आहे? असांजे दर ते फेर आहिनि। मां ॾिसां थो त इहे शोधा कहिड़ा आहिनि। तूं हैदर जो ख़्यालु कर। कुंड में लिखल मालिक हिकिड़ी बार मुकाबलो कयूं। मुकाबलो? हादा छाजो मुकाबलो? अॼु त हिन जी ज़िंदगी जो आख़िरी फ़ैसिलो करणो आहे, या ही या मां। केर हुया? राणी वडेर का शोधा आहिनि। मतलब त मालिक ही पाण खे मारण आया? जिंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे। तूं हीअं कर जो हैदर खे वठी घर जे पोएं पासे खां निकिरी हल। पर असांजे घर जे हिन पासे त झंग आहे। बहादुर मर्द जी ज़ाल जंग जे जानवरनि खां नाहे डिॼंदी। तूं को बि फिक्र न कर। तूं रुगो हैदर खे वठी हल। ऐं हा, मां तोसां बाग वारी घिटी ते मिलंदुसि, ठीकु आहे न? ठीकु आहे, अल्लाह जी अमान में।
हैदर बाबा उठ तो हलूं। उठी उठी मुझे बच्चा, शाबाश। सुल्तान पुट मालिक ऐं वॾेरनि जी पाण में दुश्मनी आहे। जेकॾहिं तुंहिंजे हथ में हथियार अचूं न तूं पाण सां दुश्मनी कंदा। बाबा मां को वॾेरनि जे गड़े ते वेठो आहियां छा? जेकॾहिं मूंसां दुश्मनी कंदा त उन दुश्मनीअ जो अंजाम ॾाढो बुरो थींदुनि। मालिक बहादुर आहे, वो वडेरे ऐं वडेरनि जे चमचनि खे अकेले सिर मोह ॾीं बीठो आहे। मां वञी उन जो भर झलो थींदुसि। अदा सुल्तान, मालिक बहादुर ना आहे, मालिक बेवकूफ़ आहे। ख़ामोश। जेकॾहिं भाव न हुजी हा न त हिन बंदूक जा 2 कारतूस तूं जे सीने में ठोके तूं जो फिफड़ फाड़े विझा। हिक ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, मालिक बेवकूफ़ नाहे, बहादुर आहे, बहादुर। मालिक जे झेड़े में असांजो छा? तूं आराम। बाबा हाणे सुल्तान लाइ सुम्हण हराम हूंदो। उन्हनि ज़ालिमनि मालिक सां वॾो ज़ुल्म कयो हूंदो। मूंखे वञणु खपे। पर अदा मालिक ऐं वॾेरी दुश्मनी में असां छा वञे? जेकॾहिं मुड़ुस माण्हू हूंदी आहे न त मूंखां अहिड़ो सुवाल न करीं। अरे मूंखे त शर्म थो अचे, शर्म जो तो जहिड़ो मुंहिंजो भाउ आहे। हलाणे हल अंदरि। किथे ठकावन जा आवाज़ ॿुधी ऐं मरी न पवीं। ऐं पोइ माण्हू वतन मूंसां रज़ा लाइजी कंदा। गौर पुट तूं वञी अंदरि सुम्ह, हिन जे चवण ते न लॻ। मां जहिड़ो बुज़दिल आहियां। बेशक पुट, मलूक मुड़ुस माण्हू आहे। तोखे त ख़बर ई आहे असांजे जबल ख़ानदान जो कर्ज़ु न पर क़ाइम ख़ान जो आहे। जेको असां कर्ज़ु बदा न आहे कयो, हाणे असां ज़ाहिर थी पवंदासीं। बाबा वेल विञाइण भाड़ियनि जो कमु आहे, बहादुरनि जो न। अॼु मां हिननि सभिनी जो मुंहुं कारो करे छॾींदुसि। सुल्तान पुट बिलो अॼु ताईं कंहिं में हिम्मत नाहे जो सुल्तान जे वधियल कदमनि खे रोके सघे। तूं छा मुंहिंजा कदम रोकींदे? मालिक फायर जो जवाब नथो ॾे। या त डिॼी लिकी वियो आहे या त मारिजी वियो आहे। अदा जेकॾहिं मारिजी वियो आहे त सुठो, ॾाढो सुठो। ऐं जेकॾहिं बची वियो आहे त पोइ आख़िर लिकियो किथे? अदा डूंगर मालिक किथे बि लिखियो हुजे उन सां असांजो छा? हींअर त असां टार्च बनाए झंग जा कुत्ता बिला खाई मारींदसि। अदा सही पियो चवे। छिती हूंदा आहे असां वाक़ई हुनखे किथे ॻोल्हींदासीं। भले खाई वञनि जानवर, इन में असांजो ई फ़ाइदो आहे। होशियारी वठो, ख़तरनाक जानवरनि खां पाण खे बचाइणो आहे। छो त सुबुह जो इने मलूक जे पुट खां 5 लख बि वठणा आहिनि। किथे ईअं न थिए जो उन खां अॻु पाण खे उहे जानवर चीरे ऐं फाड़े छॾीनि। न था ईअं कोन थिए थो जो असां चीरजे फाड़जी वञूं। असांखे त अञा
सुल्तानड़े खां पैसा वठणा लॻा ये कीअं मरंदासीं असां मारींदासीं पोइ मरंदासीं अचो अचो रोदा अम्मा पानी अरे बा थोड़ी हिम्मत कर जैसा ते हूं थे लगी पिया हिते तो किथा पानी आने दिया बुधाए थोड़ो दस हल थोड़ी हिम्मत कर मुंहिंजा बच्चा थोड़ी हिम्मत कर हल अॻियां ॾिसूं था किथे पानी मिले अम्मा पानी नेड़ी सुकी वया पानी हाँ मुंहिंजा बच्चा नेड़ी तो मुंहिंजी सुकी वई आहे पर हिते पानी त किथे नज़र ई कोन थो अचे अम्मा मूंखे पानी प्यार न त मां मरी वेंदुसि न न मुंहिंजा बच्चा ईअं न चओ मुंहिंजा बच्चा अलाह साईं तोखे अमड़ जी बि हयाती ॾे ऐं तोखां पोइ मुंहिंजो छा थींदो मुंहिंजा बच्चा मां त मरी वेंदसि न तूं हिम्मत कर मुंहिंजा बच्चा तोखे अलाह साईं कुझु थियणु कोन ॾींदो मूंखे ॾाढी उन लॻी आहे मुंहिंजी नेड़ी सफ़ा सुकी वई आहे मुंहिंजा बच्चा तोखे तेज़ बुखार बि आहे या अल्लाह मुंहिंजी मदद फरमा तोखे पंहिंजे हबीब जो वास्तो आहे मुंहिंजी मदद फरमा या मौला मुश्किल कुशा किथे आहियो तव्हां अचो मुंहिंजी मदद कयो इन ज़ालिमनि खां बचायो मूंखे मौला मुश्किल कुशा मुंहिंजी मदद कयो तव्हांखे पंहिंजे बचड़नि हसन हुसैन जो वास्तो अथव मुंहिंजे हिन हैदर पुट जी मदद कयो हिन मुंहिंजे बचड़े जी मदद कयो मुंहिंजी हिफ़ाज़त कयो मौला अम्मा मूंखे पानी आणे ॾे हाँ बचड़ा मां ॾिसां थी भला तूं भला हिते वेह मां ॾिसां थी पाणी किथे मिली वञे हाँ अम्मा काॾे वई आहीं मूंखे उन लॻी आहे पाणी हैदर मुंहिंजा बच्चा पाण खे हिते हलणु घुरिजे हिते पाणी कोन्हे अॻियां हली ॾिसूं था पाणी मिलियो त मां पंहिंजे हथनि सां बच्चे खे पीआरींदसि ठीकु आहे या अल्लाह तूं असांजी मदद फरमा हैदर तूं हिते वेह मां तुंहिंजे लाइ पाणी भरे थी अचां हाँ हैदर मुझे बच्चा हैदर की पे लगे हाँ क्या तो लगे मुझे बच्चा हाँ सही लगे तो
चने सर तू चल बड़ी मां चल। तू मुझे बचपन जो जिद आहीं, बचपन जो जिद आहीं ऐं उहो जिद आउं अॼु पूरो कंदुसि, पूरो कंदुसि। ॾिस चने सर, ही मुंहिंजो मासूम बचड़ो आहे, तोखे ख़ुदा जो वास्तो आहे, मुंहिंजी इज़त पामाल न कर, मुंहिंजी इज़त पामाल न कर चने सर, मुझे रहम कर, मुझे रहम कर। तूं खणी छा बि चओ, पर अॼु मां तोखे न छॾींदुसि, वठी वेंदुसि, पाण सां गॾु वठी वेंदुसि, सम्झी? हैदर, हैदर तोखे कसम आहे, कसम आहे, तूं त भॼी वञ हैदर, हैदर तूं भॼ, कट बस, तूं भॼ हैदर, हैदर तूं भॼ। चने सर, न तूं मूंखे पहिरीं हासिल करे सघे, न हाणे हासिल करे सघंदे। खामोश! ये ॾिस, उमास रात, सुनसान रस्ता, हिते जेकॾहिं आउं तोखे मारे छॾींदुसि न गवाह न सबूत, न गवाह न सबूत, इन जे करे चवां थो मूंसां गॾु हल, मूंसां गॾु हल। चल मूंखे, चल। छा तोखे सॼां? छोकिरो काॾे हो? बाबा साईं भॼी वियो। भॼी वियो? ॿिन्ही खां भॼी वियो? भॼी वियो मुंहिंजो पुटु, हाराए वई तूं चने सर, हाराए वई तूं। बाबा साईं हिन मूं हथु कढो, ॾाढा ॾुखिया थींदव। बस कर, बस कर, इहो तुंहिंजो कमु न आहे, इहा मुंहिंजी न आहे, मुंहिंजे बचपन जो ज़िद आहे, इहो ज़िद आउं ज़रूरु पूरो कंदुसि। पटियालास! काफी टाइम थी चुको है, फायरिंग भी बंद थी चुकी है। ओए चने सरखान अञा छो न आयो? छा अंदर जी बाहि अञा न ठरी अथसि छा? छा ॻाल्हि आहे सरताज, अॼु कुझु परेशान था नज़र अचो? काइम खान कॾहिं बि परेशान न आहे थियो। काइम खान सदाई ॿियनि खे परेशान कयो आहे, सॼी दुनिया खे परेशान कयो आहे काइम खान। मुंहिंजे सरताज जे हथ में ही गिलास काफ़ी देर खां फिरे पियो, पोइ भला इहो ख़तम करे थी। ॾोको ई हिकु, हाणे त बसि न। ॿुधो, भला चने सर अञा न आयो? ख़ैर त आहे न? हा, ख़ैर ई हूंदो। ख़ैर, जॾहिं मालिक सां गॾु हाकिम खान जे मौत जी बि ख़बर ॿुधंदुमि त ख़ैर सां गॾु जशन बि कंदुमि, त दुश्मन सां गॾु धारी माउ जो पुटु बि। मालिक, बहादुर बणजी मारजी वे, हाणे तुंहिंजो नालो बुज़दिलनि या कायरनि में न लिखबो, तुंहिंजो नालो बहादुरनि जी लिस्ट में हूंदो, ऐं बहादुरनि जो खून कॾहिं बि रायगा नाहे वेंदो।
तुंहिंजे खून जो बि हिसाब किताब वठबो। इन्हनि सभिनी जो मुंहुं कारो करे छॾींदुसि, मुंहुं कारो करे छॾींदुसि। अम्मा अम्मा किथे हैं? बाबा अम्मा किथे हैं? अब्बा अम्मा बाबा श्याम पुट हाँ काका मां थिया पर मूंखे उहे ज़ालिम नथा छॾनि जंहिं अम्मा ते ज़ुल्म कयो। हैदर पुट इन वाक्य के 21 जी गुज़री आहे पर तुंहिंजे पीउ जो को पतो न आहे। बाक़ी तुंहिंजी मां ज़ालिम ज़मींदार चनेसर जे क़ैद में आहे। छा मुंहिंजी अम्मा ज़िंदा आहे? हाँ तुंहिंजी मां ज़िंदा आहे, ज़िंदा। बाक़ी मुंहिंजा ॿई जवान पुट। काका उन्हनि खे छा थियो आहे तव्हांजे जवान पुटनि खे? पुट तुंहिंजे मां जे पेट में हिकु ॿार हो, जी राणी खे धकु लॻण सबबु जेको साया थी वियो। छा? हाँ पुट जान सन बिछड़े ऐं मालिक जे फिराक में आहे, ज़ालिम जी कैद कटे रही आहे। न न न न काका कंहिं वटि कैद आहिनि? पुट ज़ालिम ज़मींदार चनेसर खान वटि जंहिं वॾेरे काइम खान सां गॾिजी मुंहिंजे 2 जवान पुटनि खे गुम करे छॾियो आहे। छा? हाँ पर ख़बर न आहे त मुंहिंजा पुट उन वटि कैद बि आहिनि या उन जे ज़ुल्म जो शिकार थी विया। न काका न इन न चओ, सुल्तान ईंदो मुंहिंजे बाबा जो साथी बणिजी ईंदो ऐं ॿई ज़ुल्म खे ख़तमु कंदा। ये वठ पुट खंजर। खंजर? हाँ वञ ऐं वञी पंहिंजी माउ खे ज़ालिमनि खां छॾाए मिटाए छॾ उन्हनि जे ज़ुल्म खे। तुंहिंजो अल्लाह निगहबान आहे पुट। वञ पुट वञ, मां तुंहिंजो ऐं तुंहिंजी माउ जो हिन ई जॻह ते इंतज़ारु कंदुसि। तुंहिंजो अल्लाह मालिक आहे। वञ पुट वञ।
मां मुंह कारो करे छॾींदो साईं। गद्दारी उहा बि सुल्तान सां। तोखे ख़बर न आहे त सुल्तान गद्दारी करण वारे खे सिर्फ हिक ही सज़ा ॾींदो आहे, सज़ाए मौत। मूंखां ग़लती थी वई सुल्तान। गलती ना, तो जानी वाणी गद्दारी कई आ। तो छा समझो त असां सभु मारजी वेंदासीं ऐं पोइ तूं हितां जो बादशाह बणबे? सुल्तान मूंखां भुल थी वई आहे, मूंखां ग़लती थी वई आहे, मूंखे माफ़ कर। मोह कारो करे छॾींदो साईं पीरू। तो गलती न पर गलतान कयो आ। हाँ हाँ सुल्तान मूंखां गलतान थी वियो आहे। तो गलतान नाहे कयो, छो त गलतान जी बि माफ़ी मिलंदी आ। तो गलती कई आ पीरू। सुल्तान गद्दारी जी सज़ा आख़िर मौत हूंदी आ। सुल्तान पीरूअ खे सिर्फ़ मौत जी सज़ा ॾिजां, ॿी का बि न। पीरू मौत जो खौफ ॾिसी धड़की थो, तड़पी थो। इहो खौफ तोखे उन वक्त न थियो जंहिं वक्त तूं गद्दारीअ जो सोचे रहियो हैं। हाणे तोखे ॿुधाईंदुसि त गद्दारीअ जी सज़ा छा थींदी आ। हाँ हाँ सुल्तान मौत घोरे छॾियईं पंहिंजी जान मथां पीरो, पोइ बि तो गद्दारी कई आ। सुल्तान मूंखे माफ़ कर। माफ़ कयईं? हाँ 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 माफ़ कयो। माफ़ कयईं? पीरो पंहिंजे साथीअ खे माफ़ कयां या तो गद्दार खे? माफ़ी। पीरो तूं त साथी रहियो ई नहीं, तूं त गद्दार बणिजी ही गद्दार। जंहिं काइम खान पंहिंजा माण्हू मोकिले असांजे मथां ज़ुल्म जी इंतहा कई, जंहिंमें मुंहिंजो मड़ो पी मारिजियो। असां घर खां बेघर बणिजी वियासीं, दर दर जूं ठोकरूं खाईंदा था वतूं। अदा सुल्तान हिन खां पुछीस केतिरनि पैसनि में पंहिंजो ज़मीर विकिणियो अथसि। ॿुधाए ॿुधाए पीरू, एतिरनि सिरनि जो मुल्ह छा लॻायो अथई? केतिरनि पैसनि में पंहिंजो ज़मीर विकिणियो अथई? ॿुधाए संत छो झुकायो अथई ॾे? छो त तूं बेज़मीरो आहीं ऐं बेज़मीरा गाट मथां करे घुमंदा आहिनि। पीरो तूं बि गाट मथे करे घुम, छो त तूं हाणे मिल्कियत वारो थी वियो आहीं, तो वटि दौलत अची वई आ। गाट मथे करे घुमड़े। सुल्तान माफ़ी। तोखे माफ़ी न पीरू, तोखे सिर्फ ऐं सिर्फ मौत मिलंदो। वो भी चीचिलाए मारींदो साईं। तो जिए तुझे इने किन्ने गोश्त खे झंग जा जानवर ऐं काम खाइनि, छो त मुंहिंजे रब पाक
इन्हनि जानवरनि जी रोज़ी बि। गोर जी अदा साईं। असांजो उसूल त ॿुधाए। अदा साईं जेको पाण ज़िंदा रहणु चाहींदो आहे उहो ॿिए जो शिकार कंदो आहे, न त पाण ई शिकार थी। वीरो ॿुधई न, हाणे थी मौत जो शिकार। छो त गद्दार जी सज़ा सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत हूंदो आहे। हक़ ई हिकु। वञ पीरू, काइम खान खे वञी सुल्तान जो न्यापो ॾिजांइ त कंहिं बि वक़्तु सुल्तान पंहिंजे पीउ जो इंतकाम वठण तो वटि ज़रूर ईंदो। हाणे सुल्तान खे मारण त परे जी ॻाल्हि आहे, पर उनखे पकड़ण नामुमकिन आहे। पीरू मुंहुं कारो करे छॾींदो साईं। जानवर बणिजे या इंसान, पर हिकु ॾींहुं मारियो वेंदो इहो सुल्तान। कमदार जी बाबा साईं। पीरूअ खे इन सुल्तान पंहिंजे भाउ गोहर ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी कुते वांगुरु डोड़ाए डोड़ाए वञी ॻोठ जे चौराहे ते मारियो। असां बि हाणे उन्हनि सां घटि कोन कंदासीं। उन्हनि जे घरनि में गिरी हिकु हिकु चूंडे मारींदासीं, चूंडे। बराबरि बाबा साईं बराबरि। तव्हां सुल्तान सां घटि न कंदव, पर हिकिड़ो अर्ज़ु कयां कसम सां पीरूअ जे गद्दारी कई सुल्तान सां त ॻोल्हे ॻोल्हे अहिड़ो कुझु को ॾिनोसि जो सॼी उमिरि यादि कंदो। बाबा साईं मां त तव्हांजो कमदार आहियां न, मूंसां कहिड़ो असरु कंदा। कुझु कोन कंदो सुल्तान तोखे कमदार। जॾहिं दादो काठ त ॾिस पंहिंजो। कमदार वलू, इहो सुल्तान तोखे कुझु बि न कंदो ऐं न ई तुंहिंजे कंहिं वार खे ताव ईंदो। कमदार इन सुल्तान ॾे उनजे पीउ उनजे भाउ सां असां जेको हशर कयो, छा सुल्तान खां विसरी वियो आहे? टांटन में पे सड़े सुल्तान जो पीउ मलूक ऐं इहो सुल्तान मैदान छॾे भॼी वियो। हाणे इहो सुल्तान ऐं गौर असां खां पलांद वठंदा। पलांद पाड़ींदो असां खां, जिगर जलाए छॾींदोसांसि, कब्र बि नसीब न थींदसि। अहिड़ो जवानी वारो कमु ॾेखारियो था न रबू, त ईअं लेटायोसि जीअं उज़ा वारी ईद ते उठनि खे लेटाईंदा आहिनि न। असली अहिड़ो असरु कजोसि। लेटंदो हिन ईद ते सुल्तान, थींदो कुर्बान। माण्हुनि खे जंहिं घड़ीअ जो इंतज़ार हो उहा घड़ी अची वई। सुल्तान थींदो चट। वाह वाह, अॼु त तुंहिंजे चेहरे ते हज़ारे मुर्कूं आहिनि। भला ॻाल्हि ॿुध, अहिड़ी कहिड़ी ख़ुशी मिली अथई जो अॼु एॾो वॾो ख़ुशि आहीं? चरी खिले छो थी? मूंखे बि त ॿुधाए न, थियो छा आहे? छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं पाणी पी, मानी खाईंदे? न न, आउं मानी कोन खाईंदुसि, तुंहिंजे हिन मुर्कंदड़ चेहरे खे ॾिसंदुसि। छो? मुंहिंजे चेहरे खे अॻु में कोन ॾिठो अथई छा? ॾिसंदो त रोज़ आहियां, पर अॼु मूंखे तो मदहोश करे छॾियो आहे। अॼु त तूं शादीअ जी पहिरीं राति वारो ॾेख ॾेई रही आहीं। नज़रूं न चुराए, हेॾां त ॾिस न। अरे ॾिस त सही। सुबुह जो हर हर वात भरिजी पिया आयो। मासी सफ़ूरा बि आई हुई ऐं उन ॿुधायो त असांजे घर में हिकिड़ो नंढड़ो महिमान अचण वारो आहे। महिमान? महिमान महिमान किथे आहे? ही जो। अरे वाह राणी, तो त मूंखे दुनिया जी तमामु वॾी ख़ुशी ॾेई छॾी आहे। मालिक, मूं तुंहिंजो साथ ॾेई
तोखे इहा ख़ुशी ॾिनी आहे भला तूं ॿुधा त इन ख़ुशीअ जे बदिले में तूं मूंखे छा ॾींदे? शरीर वे तां तोखे ॾिनो आउं तोसां जन्म जन्म जो साथ ॾींदुसि आउं तोसां न विछण वारो वचन थो कयां मां तोखे काइनात जी हर ख़ुशी ॾींदुसि सभु कुझु ॾींदुसि मूंखे काइनात जी हर ख़ुशी न फ़क़ति तुंहिंजो साथ खपे। हैदर हैदर मुंहिंजा बच्चा मुंहिंजो लाल किथे हूंदो मुंहिंजो बचड़ो हैदर खे केॾो तेज़ बुखार हो मुंहिंजे बच्चे खे ज़ालिम ने कीड़ा करे छॾियो मुंहिंजे बच्चे खे। आउं तोसां जन्म जन्म जो साथ ॾींदुसि आउं तोसां न विछण वारो वचन थो कयां। केॾा हलियो में मालिक तूं केॾा हलियो में तुंहिंजे वचन वाइदा केॾा विया राणी खे बेसहारो करे हे ज़ालिम मूंखे हिते क़ैद करे वेठा आहिनि तोखे 21 ॾींहं थी विया आहिनि मूं मुंहिंजा पुट हैदर तूं केॾा हलियो में 21 ॾींहंनि खां जंहिंजो को पतो ई न हुजे त उनखे ज़िंदा न मोअल सम्झ त हिन हिकूअ सां गॾु हाकू बि वयो मरी। अदा वॾा हाकिम खान भले असांजो पंहिंजो न हुयो सॻो बि न हो पर भाउ त हुयो हुन पंहिंजे पाण खे जोखम ॾिनो मुंहिंजे मथां क़ुर्बान थी वियो एतिरे ताईं जो जंग जा जानवर खाई विया हुन। सुठो थियो चने सर खान त इहो हाकू जंग जे जानवरनि जो खाज बणिजी वियो न हिकूअ सां गॾु न त इहो धारी माउ जो पुटु असांजी मिल्कियत में हिसेदार बणिजी विया ऐं मां कॾहिं बि ईअं न कयां। अदा वॾा मुआज़रत माई हाकिम ज़ादी अबा जे निकाह में हुई इहा त तव्हांखे ख़बर आहे न त पोइ असां हुनखे मिल्कियत जो हिसेदार बणायूं। केर थो चवे तव्हांखे सरकार त हाकिम खान खे मिल्कियत जो हिस्सेदार बणायो मरी खपी वियो मिल्कियत बची पई तव्हां परेशान न थियो सरताज। इहो ई त मां चने सर खान खे सम्झायां पियो त वयो मरी धारी मां। अदा साईं हाणे बहस मुबाहिसे खे छॾियो बि सही भाॼाई हाकिम खान खे दुरूद ऐं ख़तमा ॾियारे छॾिबा उन खां वधीक हिते हुनजो कोई बि हक़ नाहे। हीअं सरताज हिन मालिक जो छोरो हैदर हिकूए हाकू सां गॾिजी वया जंग जे जानवरनि जो खाज बणिजी ऐं बाक़ी रही इहा राणी इन राणीअ जो छा कंदे चने सर खान? अल्लाह बा कसम सां मां बि इन सिलसिले में आयो आहियां। अदा साईं राणीअ खे मां पंहिंजे दिलि जी राणी बणाईंदुसि मां। दीदी ने पुट मूं त तोखे बचायो आहे। मुंहिंजी अम्मा तुंहिंजी मां ज़ालिम वॾनि जे क़ैद में आहे। अम्मा न मूंखे पंहिंजे अम्मा ॾांहुं वठी हल। न हैदर पुट जंहिंजो केर बि न हूंदो आहे न उनजो मालिक अलाह हूंदो आहे जंहिं तोखे मूंखे हिन कुल काइनात खे राति खे ॾींहं खे बणायो आहे जंहिं ज़ालिम बणायो आहे त मज़लूम आहे ऐं ज़ालिम खे ख़तमु करण जे लाइ मसीहा बि तूं उहो मज़लूम आहीं जेको ततर देख खे बि ऊंधो करे सघे थो। पुटड़ा तुंहिंजो मददगार ऐं वारिस सिर्फ़ु अल्लाह आहे अल्लाह।
अल्लाह कसम सां इन माईअ खे त मुड़ुस जी जुदाई ऐं औलाद जी जुदाईअ त सफ़ा चरियो करे छॾियो आहे। ए ज़ालिमो, मूंखां मुंहिंजी औलाद खसण वारो अल्लाह जी लठ बे आवाज़ अथव। यादि रखिजो, हिकु ॾींहुं इंसाफ़ ज़रूरु थींदो, ज़रूरु थींदो इंसाफ़। पहिरियां ई मूंखे पंहिंजी उमेद पूरी करण जी मजबूर अलाह जे इंसाफ़ खे पोइ ॾिसंदासीं। मुंहिंजी उमेद पूरी कर मुंहिंजी हूर। मूंखे बेवा बनाए छॾियव, मूंखां मुंहिंजी औलाद खसे छॾियव, मूंखां मुंहिंजो हर शइ खसे छॾियव। अञा छा बचियो आहे मूं वटि? छा बचियो आहे अञा खसण था चाहियो? हिकिड़ी इज़त जी चादर इहा मूंखे न खसिजो। चना सरकार, मुंहिंजी इज़त जी चादर में हथ न विझ। मां चवां थी, मुंहिंजी इज़त जी चादर में हथ न विझ। ख़ुदा जो वास्तो आहे तोखे, ख़ुदा जो वास्तो आहे। मुंहिंजी जान छॾ। मां बेसहारा आहियां, केरु कोन्हे मुंहिंजे हिन दुनिया में। मुंहिंजो सभु कुझु घसिजी वियो आहे, मुंहिंजो सभु कुझु। तूं बेसहारा किथे आई हूर? मां जो तुंहिंजो सहारो आहियां। बेसहारा और तूं मुंहिंजे हूंदे बेसहारा किथे? अरे मैंने चने सर खान के खून करे छोरो वारो करे खून रे खून ओए छोरो खून करे वारो के ले लो। अम्मा तू जो पुट इधर अञा जिंदा है तो खेने के दम आजाद कराना है मां। हाँ मुझे बच्चा, इधर पुट तो कितने हुए? तेरी माँ की भी तड़पे तुझे ला, ये तड़पे तो की खबर को नहीं इधर। माँ चाचा ने बर्दाश्त किए वहाँ इधर। बाबा से जुल्म थियो कर थियो कसम सां बाबा। छा थियो आहे कंदार? छा थियो आहे जो एॾियूं रड़ियूं कंदो थो अची? ख़ैर त आहे कुझु फाट बि? अल्लाह बा कसम सां ये मालिक वारे छोरो हैदर आहे न बा, हेॾो खंजर पुठीअ में वहाए कढियईंसि। छा इन मालिक वारे छोरे रैस चनेसर खान के मारे विधो? कसम सां बाबा सच थो चवां। न कंदार न, जो भाउ नथो मरी सघे, चनेसर खान नथो मरी सघे। कमदार ये केड़ी हरकत आहे? एॾो वॾो कूड़? अल्लाह बा अमा साइण मां कसम सां सच थो चवां, मुंहिंजे साम्हूं इन मालिक वारे छोरे हैदर छोरो वाहे कढियो न सघे।
मूंखे खून कदे ॾिठो आहे न। अरे तू तुझ न तोखे कोन मारींदुसि। मां ॿुधायां थी, मुंहिंजे वेझो न अचिजो। छो? मां ॿाहि आहियां, मुंहिंजे वेझो आयो न त मां साड़ी छॾींदीसि आहियां। आज त बिलावल आहे, बिलावल मुंहिंजी हरणी ऐं बाहि जेके लॻे साड़ी खाक करे छॾे। पर इहो त ॿुधाए तूं कहिड़ी बाहि आहीं? मां शम्मा आहियां, मुंहिंजो नालो बि बाहि आहे। मुंहिंजे वेझो ईंदे न त सड़ी खाक थी वेंदे। असां उहे परवाना थोरे आहियूं जो पंहिंजा पर साड़े अची पट पाऊं। असां त तुंहिंजे ख़ूबसूरत चेहरे जी रोशनी में मदहोश थी तोखे ई साड़े छॾींदासीं। छो त बिलावल बाहि आहे, बाहि। मालिक 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 वॾा तूफ़ान ईंदा, असां धरती धुॾंदी ऐं उन तूफ़ान में असां उॾामी वेंदासीं। ईअं न, ईअं ई थो न मालिक? अल्लाह मालिका। अच्छा तू आहीं मालिक। बिलावल सां टक्कर खाईंदे न सड़ी खाक थी वेंदे, खाक। अल्लाह मालिक आहे। सिंध धरतीअ जा लुटेरा। अरे केड़ी मां जी कुख मां जावला। खामोश। इन खां वधीक हिकु लफ़्ज़ बि न ते ज़बान काकड़े खां कढी छॾींदोसि आहे। अड़े जेकॾहिं एॾी गैरत थी अचे त कंहिंखे मारियो अथई? पंहिंजे खे या पराए खे? ही कंहिंखे मारियो अथई? पंहिंजे खे न। अड़े हीअ केरु? हीअ असांजी लॼ आहे। मालिक। अल्लाह मालिक आहे। बुध छुड़वाग। हीअ केरु आहे? हीअ सिंध जी न्याणी आहे, सिंधियाणी आहे। गैरतमंद सिंधीअ जी माउ बि आहे, भेण बि आहे। बस मालिक बस। तो मूंखे नथो सुञाणी, नथो सुञाणी। अञा तोखे कहिड़ो सुञाणा? अड़े तुंहिंजो शनाख्ती कार्ड ॾिसां या तोखे आईनो ॾेखारियां? मरदे तू ज़रूर मरदे, सो बि लावारिस थी ऐं तुंहिंजे लाछ जी मालकी करण वारो को बि न हूंदो। छुड़वाग। अड़े तूं सिंधी आहीं, हिन सिंध जो आहीं। कॾहिं एॾो गैरत वारो हुजीं न त कंहिं न्याणीअ जी पोतीअ में हथ न विझी। वरी बि मां तोखे हिकिड़ो मौक़ियो थो ॾियां, छो त तूं मुंहिंजो सिंधी आहीं। वञी कानून जे हवाले कर पंहिंजो पाण खे, सम्झई? मां हलां थो, यादि रखजांइ अॼु हिन ॾींहं जो हिसाब तोखां ज़रूर वठंदुसि। अचो। वठ जाए हिसाब, दिल खोले हिसाब वठ जाए, पर कन खोले ॿुधंदो वञ। इन ॾुतड़ियल सिंध मथां, मुंहिंजे मारोड़नि मथां कंहिं बि ज़ुल्म कयो आहे त हीअ धरती उनखे कॾहिं बि बख़्श नाहे कंदी। छा ॻाल्हि आहे? तूं कुझु परेशान पई ॾिसण में अची? हाँ चाचा, मुंहिंजो पुटु हैदर। ओ मां, हैदर ते अलाह जी नज़र आहे, ऐं जंहिं ते अलाह जी नज़र हुजे न उनखे न को लहर न को लोॾो, छो त हैदर अलाह जो शेर आहे। ऐं मां शेर ख़ुदा जो ग़ुलाम आहियां। ग़ुलाम हैदर। हाँ मुंहिंजा बच्चा, तूं अची वञ। हैदर पुट, तूं मूंखां परे न वेंदो कर, मुंहिंजे अखियुनि खां ओझल न थींदो कर राणा। तूं ई त मुंहिंजो सहारो आहीं ऐं मुंहिंजो जीअण जो मक़सदु। मुंहिंजा बच्चा मूंखां परे न वेंदो कर। मां तूं दिलि नंढी न कर, मां केॾे न वेंदो आहियां, तूं परेशान न थी।
मां परेशान कीअं न थिया मुंहिंजा बच्चा। मूंखां उहा ज़ुल्म भरी राति विसरे नथी मुंहिंजा राणा। बस मां बस यादि न ॾियारो उहा कारी राति, जंहिं राति मूं हिन अखियुनि में बाबा जी जुदाईअ जा ॻोड़ा ॾिठा ऐं हिकु मज़लूम कुटुंब खे हिन जाइ पुॼायो। इहो सभु अलाह जो असरु जेको मारे ऐं जीआरे। हैदर पुट हिते परेशान थियण जी का ज़रूरत न आहे। तूं हिते महफ़ूज़ रहंदे ऐं हा हितां केॾांहुं ॿाहिरि न वञिजांइ। मां चकर हणंदो रहंदुसि ऐं हिते ई रहिजांइ। भई असीं पंहिंजा पैसा वठण आया आहियूं। पैसा ब्याज जा पैसा न ब्याज खोर। बाबे ग़लती कई जो मूंखे ॿुधाइण खां बग़ैर तोखां पैसा वठी आयो, पर राति जो 12 बजे ताईं तुंहिंजा पैसा तोखे मिली वेंदा। जे उन खां अॻु में का बेड़ी हराम पई कई आई न त मूं कारो करे छॾींदोसांइ। तो पोइ तूं बि पंहिंजा इहे कन खोले ॿुधी छॾ सुल्तानड़ा। जेकॾहिं अॼु राति 12 वॻे ताईं मूंखे पंहिंजा पैसा न मिलिया न त असां 5 ई भाउ 1 2 3 4 5 ई भाउ तुंहिंजो मोह कारो कंदासीं। अदा छाजी मूं ॿुधो कोन वरी जा मोह कारो कंदासीं। हलो हाणे हलत जो हलत मूं कारो कंदासीं। न सुल्तान पुट न न घर पुट न न न न काका काका न रो। हैदर पुट मुंहिंजा 2 गभरू पुट ज़ालिमनि गोलियुनि जो खाज बणाए छॾिया। मुंहिंजा सूर्य सुल्तान पुट गौर पुट तूं त पढ़ियल लिखियल आहीं। तो पढ़ी लिखी हिन ॻोठ में अमन ऐं सुख जा ख्वाब ॾिठा हुआ, पर तूं बि गोलियुनि जो बक भरिजी वएं। हैदर पुट कहिड़ी ख़बर तूं बि गोलियुनि जो बक भरिजी वञी। अदा साईं छा ॻाल्हि आहे? तव्हां परेशान आहियो? पाण खे हर वक़्तु तयारु रखो ऐं हथियारनि खां बिना न घुमंदा कयो। हथियार पाण सां गॾु हुजनिव। ॾिसो बि था चइनी तरफ़नि खां दुश्मन घेरो कयूं बीठा आहिनि। हथियार लाज़मी अथव। वॾी ख़ुशबू आहे हिन मिटीअ में। मूंखे लॻे थो त सुल्तान खे ख़तम करण लाइ पुलिस थी अचे। अॼु मूं तव्हांखे चौकीदार एमरजेंसीअ में इन करे घुरायो आहे त हिन सुल्तान खे लीडो ॾे ॾिसूं त घणे 200 आहे। जी सर। गोर मूंखे लॻे थो त पुलिस अचे थी। पुलिस? पर अदा साईं कायम खान पहिरियों चक्कर त कोन पुलिस मोकिली आहे न। मुंहिंजा भाउ हिन भेरे पुलिस जी वर्दीअ में मूंखे लॻे थो त माण्हू मटियल आहे। माण्हू मटियल आहे? वर्दी साॻी आहे, फूल बि साॻिया आहिनि, पोस्ट बि साॻी आहे, पर मूंखे लॻे थो त हिन भेरे जेको सूबेदार ईंदो न उन जे नाले वारी पट्टी मटियल हूंदी। वो वरी केड़ो सूबेदार आहे? सुल्तान है नालो छा अथसि? सूबेदार बहादुर नालो आहे मुंहिंजो।
जहिड़ो नालो बहादुर अथई लॻी बि अहिड़ो ई बहादुर मूं सच चयो न। मूंखे तो सुञाणी तो कोई भी पंहिंजो पाण खे कानून जे हवाले नथो करी। सूबेदार इहा ई खता त मां नथो चाहियां। न मूं बेगुनाह कंहिंजो खून कयो आहे न ई वरी मां कानून जो ॾोही आहियां। सूबेदार खून त मुंहिंजे पापा जो थियो आहे। पीरूअ खे मारियो सरेआम उते तव्हां चौक ते हुनखे खिली खिली तव्हां मार ॾिनी। इन ई ॾोह में अॼु मां तव्हांखे सरकारी चूड़ियूं पाराईंदुसि। सूबेदार वॾा वॾा सूरमा सूबेदार आया पर अॼु ताईं सुल्तान जो वार बि विंगो करे न सघिया। तूं वरी कहिड़े बाग़ जी मुरी जो सुल्तान खे गिरफ़्तार कंदे। आज़माए ॾिस सुल्तान हिकिड़ो ई धकंदो मैं। धक ई हिकु उहो बि सुल्तान खे। सूबेदार सुल्तान धक जे मथां धक हणंदो आहे। सुल्तान इहो तूं सुठो नथो करी। इन खे चइबो अथई धक मथां धक। माण्हू सचो ई सूबेदार तॾहिं बचो ई न त सुल्तान पंहिंजे दुश्मननि जो मोह कारो करे छॾींदो आहे। तुंहिंजी मुंहिंजी मुलाक़ात ज़रूर थींदी यादि रखजा। सूबेदार उन ॾींहं जो मूंखे इंतज़ार रहंदो। मालिक मालिक अल्लाह मालिक। आखिर तूं एतिरो कमु छो कंदो आहीं? जियापे जे लाइ कमु कंदो आहियां। ठीकु आहे पर मूंसां मुंहुं ॾेई छो न ॻाल्हाईंदो आहीं? मूं वटि फुज़ूल ॻाल्हियुनि जे लाइ वक़्तु कोन्हे को। एॾो संग दिलि न थी मालिक। मां तोखे पंहिंजे दिलि जो मालिक बणाए छॾियो आहे। तूं हिन दिलि जो मालिक आहीं। अल्लाह मालिक। सो त आहे मुंहिंजे दिलि में रहे थो पर तूं त मुंहिंजे दिलि ऐं तन मन जो मालिक आहीं। मूंखां थोरो पासीरी थी। छो मां तोखां परते थियां? मुंहिंजी त तोसां दिलि लॻी वई आहे। मुंहिंजे पोयां न अच छो त मुंहिंजे रस्ते ते रुगो कंडा ई कंडा आहिनि। मां तुंहिंजे प्यार में कंडनि तां गुज़री वेंदसि। आउं पंहिंजे वलर खां विछड़ियल आहियां। ही कूंज तोखे तुंहिंजे वलर सां मिलाईंदी। तुंहिंजी हैदर तुंहिंजी राणी सां मिलाईंदी। मतलब तो तू मुझी जान कोन छॾींदी कोन बणंदी। न मां कोन छॾींदसि तुंहिंजी जान छो त तूं माण्हू ई अहिड़ो आहीं। हुकुम बिलावल तू मुंहिंजो उहो गोरीलो आहीं जंहिंते मूंखे नाज़ आहे नाज़। हुकुम ऐं अॼु मां तोखे यादि ॾियारणु थो चाहियां त तूं हिकु कमु अधूरो छॾे आयो आहीं। हुकुम मूंखे यादि आहे इहो मालिक इहो त मुंहिंजे अॻियां मामूली झिरकी आहे। हीअं फूक जांसि न उड़ा में हलियो वञे। मालिक खे तोखां वधीक मां थो ॼाणा। मां तूं बाज़ आहे बाज़ ऐं तूं हुनजे आॾो फूसड़ी आहे फूसड़ी। जेको कमु चवाए थो उहो कर। पंहिंजा साथी वठी वञ ऐं हिन मालिक खे हाणे जो हाणे ख़तमु करे अच। हुकुम अचो।
अदा कायम खान हाणे वो वक्त अची वियो आहे जो तू मुझे हेठां रह, मुझे हुक्म ते हल। थारी मां जा पुट शिकारी तो लगी केर जान आई तू? मुंहिंजो पतो झंग खां पुछंदे, वणनि खां पुछंदे, टिड़नि खां पुछंदे, पहाड़नि चपलनि खां पुछंदे त तोखे हिकु ई आवाज़ ईंदो, सुल्तान। चइबो त तू सुल्तान आहे, ये जो ॾका परे परे ताणी फैलियल आहे। ॻाल्हि ॿुध, तोखे को शक आहे छा? शक न, शक न, मूंखे पूरी पक थी वई त उहो जवान तूं आहीं जेको बिलावल ऐं उनजे साथ न था मारिजी वेंदो। चवंदा आहिनि त जॾहिं गिदड़ जो मौत ईंदो आहे न त वो बिरड़ खां ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। अड़े तूं त हिकिड़ो शोधो आहीं, शोधो। तूं छा सुल्तान जो शिकार कंदे? अला भाग तुझा सुल्तान, जो ही मौत तुझे साम्हूं बीठो आहे। ऐं बदनसीब त अञा मालिक आहे जे अञा मौत जो मज़ो चखियो ई न आहे। बिलावल शायदि अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे जो तोखे मौत अॼु हिते सुल्तान वटि खणी आयो। अरे ओ हवाली है, हवाली हलो। गाड़ी न बट्टाकिया, बट्टाकी। धरतीअ जे सूर्य पुटनि जो मां यार आहियां, मज़लूमनि जो साथी, ऐं तो जहिड़े ज़ालिम जे लाइ मां तलवार आहियां। मालिक, मालिक मुंहिंजो रब आहे, बाक़ी हिन मालिक खे अॼु भोलीअ वारा बुल थो जरायां। बुल या सिर्फ़ त पंहिंजी दिलि मां कढी कर तो सिंध जे मोतबरनि कंधारनि सां मुआदो अटकायो आहे, घटि कोन थींदई। सुल्तान कौन पहुंचे भाव खे लीह में वेड़े मता धप किराई। अचो के मां भाउ करे पुकारींदुसि, के मां तड़का दमान कंदुसि। गोरा अखियूं खोल न मुंहिंजा भाउ, मुंहिंजा भाउ अखियूं खोल, खोल अखियूं। सुल्तान तो का सवा कीअं जीअं थो मुंहिंजा भाउ, कीअं जीअं थो मुंहिंजो भाउ इन एॾी सारी दुनिया में मूंखे अकेलो कयूं हलियो वियो, हलियो वियो, हलियो वियो। सुल्तान भाउ, अल्लाह मालिक आहे, अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। गोहर शहीद आहे, मन दुश्मननि सां घटि कोन थींदी। वडेरा काइम खान तू गोठ चङो मुड़ुसु आहीं ऐं गोठ में अमन कराइण में कानून जी मदद कयो। मदद? कहिड़ी मदद? हिन गोठ में जेके भी ॾोहारी आहिनि उन्हनि खे चई छॾियो त पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कनि ऐं मूंसां तावन कनि। सूबेदार साहब, अमन कराइण जो एॾो बि मूंखे शौक़ु कोन्हे। जेकॾहिं तोखे इहो शौक़ु आहे त पोइ वञ गिरफ़्तार कर मालिक खे, जंहिंखे तो पंहिंजो भाउ बणाए छुड़वाक करे छॾियो अथई उनखे। सभु ख़बर आहे मूंखे सूबेदार साहब, सभु ख़बर आहे। मालिक जंहिं ॾींहुं ग़लति रस्ते ते वियो उन ॾींहुं तव्हांजे साम्हूं उनखे हथकड़ियूं हणंदुमि। ऐं हा,
तव्हां बि कानून जी मदद कयो। तव्हां लाइ बहितर रस्तो इहो ई आहे। सभिनि जे लाइ कानून मददगार आहे ऐं सभिनि जो मुहाफ़िज़ आहे। मां कमदार खे चवां थो तोखे शाहूअ सां मुलाक़ात कराए छॾींदो। तू बार बार एक न्याणी जो तग तो जली गैरत नथी अचे। दगुई त झलड़ो आहे मूंखे, ॿियो छा खणो आहे? ऐं ॿियो त मां बि त हिन ई ॻोठ जो आहियां, वो थारियो न आहियां। न, तू हिन ॻोठ जो नथो थी सघी। हिन ॻोठ ते तू कारो दाग आ। मालिक, मुंहिंजा मालिक। अल्लाह मालिक, मूं तुंहिंजो घणो लिहाज़ कयो त तूं सुधरी वेंदी, पर तूं सुधरण जहिड़ो ई नाहीं। अड़े तूं त धरती ॼाओ आहीं न, तोखे त लॼनि जी शुनास ई नाहे। तूं त सफ़ा कोलो फरां। जवान जा पुट कर हथियार सिधो, वरी हथियार सां मुक़ाबिलो त ख़बर पए। बिलावल, अड़े बुज़दिल, जेकॾहिं तूं ऐं मां हथियार जे ज़ोर ते विड़ियासीं तूं मरी वहीं त पोइ चवंदा त ॾाढो भलो जवान। दिल त चवे थी इन हथियार जूं सभु गोलियूं तुंहिंजे सीने में हणा, पर अॼु तोखे मां थो ज़िंदगी बख़्श कई वञा। अचो। जिंदगी ऐं मौत मुंहिंजे मालिक जे हथ में आ, तुंहिंजे हथ में न। अच्छा, नाकाम थी मोटी आयो आहियां त गोविंद सुल्तान ऐं मालिक खां पंहिंजा माण्हू माराए न। मां का बि सफ़ाई ॿुधणु पसंदि न आहियां कंदो, छाकाणि त मूंखे नाकाम मोटणु पसंदि न आहे। हुकुम। मुंहिंजे रस्ते जा सभु कंडा ख़तम करे छॾ बिलावल, त जीअं मां पंहिंजे भाउ काइम खान खे पंहिंजी हैसियत ऐं हुनजी औकात हुनखे यादि ॾियारे सघां। हुकुम। काइम खान तुझी मामूली मिल्कियत आई मां इन हाकिम खान जी बादशाही में काइम खान तूं हाकिम खान दारी मां जे पुट जो गुलाम बन बे, गुलाम। गुलाम बन बे। सफ़ा कावड़जी पई आहीं। जॾहिं न को तिरी प्यारो रुसी वेंदो आहे न त हुनजी यादि में रोइबो आहे। हाणे ॾिसजांइ त मां तोखे कीअं थो मञायां। क्षमा विसामी वई। हाणे त ज़रूरत ई न आहे ॿरण जी, पर तुंहिंजो इहो चहिरो ॾींहं जो बि चंड वांगुरु चमके थो पए। छॾ हाणे, मूंखे घणो तंग न कर। छो? भगादार गेरा उॾामी हलिया विया। पर तूं ईअं बि त चई सघीं थी न, वरी टहक गूंजा पिरीअ जा फिज़ा में, छिड़ियो साज़ आ ॼण वरी को हवा में। मूंखां हाणे इहो कोन पुछनि। तूं रुगो खिली टहक ॾे, तोखे मां थो ॿुधायां। ओ ईअं आयन पेर ते सदाईं ईअं टहक ॾींदी कर, मुरकंदी कर, ठीकु आहे न? कंधार पुट, ए बिलावल,
बाय अथई बाय अरे बाय तोखे ऐं तुझे सोटन खे साड़े खा करे छॾींदी खा ॾिसां थो त हिन हथ जे लकीरुनि में तुंहिंजो मौत एतिरो जल्दी त नाहे लिखियल, पर पोइ अलाए छो तूं पंहिंजे मरण लाइ एतिरो उतावलो छो आहीं? अजय करे बाहि जो रुख शहर जे तरफ़ वञे त शहर सारे खा करे छॾे खा। अरे तूं त मुंहिंजे अॻियां कख आहे कख तूं करी थो साईं न उड़ी वेंदे उड़ी सच चवंदा आहिनि त डरड़ी कुकड़ वाइया न लाहींदी। रुक जो चढ़ो आहीं मां हा रुक जो चढ़ो सुल्तान चबाणी दे न या बटरी बाहर हूंदई वरी बि मोहलत जाए तो सोच। मां चवां थो मुखां टरी टारो कर न त जट जा पुट ताक ताक सां न मिलंदी। बिलो अज जवान थी मुकाबलो कजाए पेरियां वांगुर भजी न वंजाए। अचो काइम खान अचो अबे खे चवां कसम सां तव्हांखे वॾी शख़्सियत सां थो मिलायां कसम सां मालिक असांखे पनाह ॾे ज़ालिमनि जे ज़ुल्मनि खां बचाए अबे खे चवां। तू न अदा तू न हाकिम खान चओ मूंखे छाकाणि त हाणे मां तव्हां खां 20 दफ़ा मथे 20 दफ़ा घणो अमीर आहियां। हाणे मां उहो न आहियां रहियो काइम खान। ॾिस मुंहिंजो शान शौकत ऐं हवेली तुंहिंजी सोच खां 100 दफ़ा मथे आहे। हाकिम खान आवाज़ हल्को हल्को आवाज़ छाकाणि त मूंखे वॾो आवाज़ ॿुधणु पसंदि न आहे ख़ासि तौर ते धारी माउ जे पुट जो। वक्त वक्त जी ॻाल्हि आहे काइम खान। कल तूं तख़्त ते वएं अॼु मुंहिंजो वक़्तु आहे। अॼु तोखे मुंहिंजी ॿुधणी आहे मुंहिंजी। एॾो बुरो वक़्तु मुंहिंजो अची वियो थी वक़्तु मां छा कयां। काइम खान ही तुंहिंजो बंगलो न आहे ही मुंहिंजे रियासत जो तख़्त गाव आहे। वक़्तु पासो फेरे छॾियो अथई। काइम खान या त मुंहिंजी ग़ुलामी पसंदि कर या वरी सुल्तान ऐं मालिक जे तरफ़ां मिलियल मौत जंहिंखां टिजी भॼी अची तो मूं वटि पनाह वरिती आहे। छा सोची काइम खान? मंजूरम शमो जी बाबा। काइम खान के सर्वेंट क्वार्टर में रहायो। काइम खान तुझी औकात ही है। हाकिम खान तूं बि मरंदे ऐं किन्नी मौत मरंदे तूं किन्नी मौत। रानी
राणी राणी मां चने सरनाया देखे तुझो ही बलूंगड़ो खंजर हणी तो के तय खाने में बजायो हो औ हाकिम खान आया पूरे तरते मुझी हाकमियता तो मुझे बाबा के मारे हो ना जालिमा जी तू मरंदे बलूंगड़ो तू वना बलूंगड़ो दिल्ली जो बलूंगड़ो खिल खिल हाकिम खान खिल यही खिलन तुझे मौत जो कारण बनबो मलूक पांजी वित खां वधीक टड न हाकिम खान मुझो नाम आ त मुझी हाकमियता करे सगाए तू हाकिम खान तुझा ॾींहं हाणे भरिजिया आहिनि तूं हाणे ख़ुदा जे कहर जे हेठां आई तुंहिंजो मौत थींदो ज़रूर थींदो मौत जे मुंह में हथ में फटकियूं न तो चले हां चाचा काका चाचा काका चाचा मलूक काका चाचा मलूक काका मुखे छड़ बुज़दला मां तो जमीन में जिंदा पूरे छड़ींदुस हाकिम खान तो केड़ो कहर करे छड्यो केड़ो जुल्म कयो थइयो अल्लाह मालिका हाकिम खान केड़ी नदी जो पानी पीतो थई जो हंच पखिन में कारो काव थी बीठो आ हाकिम खान मां दुश्मनन जो मुंह कारो करे छॾींदो आहियां बाबा मुझा मिठड़ा बाबा अखियों खोल ना बाबा बाबा कायम खान एडो तो तुझो खून गंदो हुयो जेको ये वही वियो पर मां अफसोस न कंदुस ओ तो तुम वडेरो आ सजा अरे सजा तो तुझे लाए सजा ही ना है सजा आहे तुझे लाए सजा पर उहा सजा तोखे मां ॾींदुस तो सच चयो सुल्तान मां आहियां सजा जे हक़दार भले ही ॻोठ वारा सभु गॾिजी मूंखे सजाऊं ॾियनि न तॾहिं घटि आहे मूंखे वध खां वध सजा ॾिनी वञे मूंखे सजा ॾियो तुझी सजा इहा आहे त तूं सभिनी तरवासिन खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदे ऐं हिकु सुठो वॾेरो थी गुज़ारींदे ज़ालिम कॾहिं बि न मां सॼी क़ौम खां माफ़ी थो वठां बाहूं ॿधी माफ़ी थो वठां त अॼु खां पोइ मां सिंध जो वॾेरो न पर सिंध जो पुट थी गुज़ारींदुसि सिंध जो पुट थी गुज़ारींदुसि कायम खान डंभ एतिरा ॾिना अथई जो तुंहिंजो शिकिल ॾिसण बि नथो थिए पर अॼु सिंध जे पुट जी ॻाल्हि करे इहो साबित करे छॾियो अथई त असां सिंधी केॾा बि ज़ालिम छो न हुजऊं पर पंहिंजी धरतीअ ते पंहिंजा कंध कपराए छॾींदा आहियूं